بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه العظيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا. صدق الله مولانا العظيم وخالق ورازقنا الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم على سيدنا ومولانا محمد وبارك وسلم عليه. صلاة وسلام عليك يا سيدي يا حبيب الله وعلى آلك وأصحابك وعلى آلك وأصحابك يا سيدي يا مرشدي يا عربي يا عجمي يا قرشي يا محمد يا رسول الله صلی اللہ علیہ وسلم. انتہائی واجب الاحترام قابل حسد و عزت و تکریم کے لائق مرشد مربی پیر طریقت رہبر شریعت فخر سعادات منبع العلوم والمعارفہ حضرت قبلہ آل نبی اولاد علی اولاد غیث الورا حضرت قبلہ سیدی و مرشدی سے نور محمد شاہ جیلانی دام اللہ ظلہ تعالی علینا حضرت مولانا حافظ سجن قادری دامت برکاتہم العالیہ ان کی پیاری جماعت سکواری محبت واری گوٹھوارن اجو کو پروگرام محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم سے میلاد جو رکھے ہوا جے میں اوہاں اساں شریف تھے آئیوں انشاءاللہ تعالی چند منٹن کا بعد میں سائیں جن جو روحانی وجدانی عرفانی کتاب لا جواب دی کریں انشاءاللہ تبارک و تعالی اوہاں آئیں ساں پہلے دلن کے منور مستفیض بنائیں داسی جو آمین. وما توفیقی الا باللہ العلی العظیم. پیارا دوستو اج محبوب محمد رسول اللہ صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم جے میلاد میں شریک چھایوں یقیناً اوائیں اساں جو عقید و ایمانہ جاتے محبوب محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے میلاد جو پروگرام تھیندو آتا اوائیں اساں جو عقید و ایمانہ اگر مجھا حبیب چاہن تا محبوب خدا صلی اللہ علیہ وسلم تشریف فرما تھیندا آئیں. محبوب کریم علیہ السلام جے میلاد جا کچھ طور و طریقہ ہیں رسم و ریت ہیں آداب بھی ہیں علماء کرام لکھائیں جی حضرت علامہ عبدالرحیم عظمی رحمت اللہ تعالی علیہ حضرت علامہ سے مفتی احمد یار خان نعیمی رحمت اللہ تعالی علیہ پان فرمایا تا جڑے بھی سرکار جا میلاد ملائندہ کیو ان میں با ادب با وضو تھی ایندا کیو ऐं بے نمبر تے متھا مبارک پنجا متھڑا ڈھکے ایندا کیو چھو جو یہ محبوب جو پاک محفل یقین نیت بنائے آیا ہو ہوا بھی حضرت قبلہ علامہ مفتی حبیب احمد نقشبندی صاحب دام اقبال پان فرمائندہ لکھوتن مبین میں اندر پان فرمائن تھا محبوب کریم علیہ السلام جائیں محفل لگندہ پروگرام صحابہ جے وچ تھے وہ محبوب کریم علیہ السلام جے دربار میں حضور جا صحابی ایندہ مسئلہ وغیرہ پوچھن جے لائے دریافت جاندہ حضور کا وہ یقیناً ڈسو نا متھے وارا پٹکن وارا امامن وارا تاجن وارا بیا ٹرائیندہ اگر حضور پاک علیہ السلام چاہیندہ پچھندہ کہاں بعض اوقات یہ تھیندو ہوئیو کن دوستن جا متھا ڈھکل نہ ہوندہ تپو پانا کریم علیہ السلام انہوں نے کہا تکڑ میں پوچھندا ابا دی حالوان خیر تائے ڈاڈو تکڑو آئیوان جو تو ابا متھو ہی نہ ڈھکیوا خیر تائے با پیرا تو بدا پو بیا اندازو لگایو بابا یعنی متھو نہ ڈھکن یو ای با سونا تے جے کرے کوشش کندا کیو ہوں ہمیشہ پاجو عادت بنایو پر رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جو محفل میلاد تھے ان میں با وضو ویندا کیو ऐं متھا پنجا ڈھکیندا کیو وڑے وتھی گال ہلے نہ بابا
हाणे सलात पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अॻियां ऐं पोयां वारा सभई मिली जुली सलात पढ़ायो सल्लल्लाहु। बिल्कुल पोयां वारनि जो आवाज़ लाए पोयां वारा हथ मथे करी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। पोयां वारा हिक ॿिए सां ॻाल्हाइण बिल्कुल ख़त्म कयो। मूं ॾे तवजो फरमायो। 2 मिंटनि जी ॻाल्हि आहे, बाद में साईंजन जो ख़िताब आहे। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम आयो। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तहक़ीक़ मां रब जी ज़ात बाबरकात मोमिनन जे मथा वॾो एहसान फरमायो। ऐ मुंहिंजा मौला तो रब्बुल आलमीन जा करोड़ एहसान आहिनि। तो रब जी ज़ात बाबरकात अखियूं अता फरमायो। ये तो रब जी रब्बुल आलमीन जी नेमत समाज जे लाइ कन अता फरमाया। या तो रब्बुल आलमीन जी नेमत अल्लाह जे लाइ पेर अता फरमाया। या भी तो अल्लाह ताला जी नेमत समाज जे लाइ कन बसीरत बसारत जे लाइ। ऐ मुंहिंजा रब्बुल आलमीन तो रब्बुल आलमीन जूं करोड़ों नेमतूं आहिनि। व इन तअद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। ऐ दुनिया वारो अगर रब्बुल आलमीन जूं नेमतूं ॻणींदो करे न सघंदो, शुमार न करे सघंदो। यकीनन मां अल्लाह ताला जो मोमिनन मुसलमाननि जे मथां करोड़ा नेमतूं आहिनि। ऐ मुंहिंजा मौला पोइ उन्हनि नेमतुनि ते छा कयो। अल्लामा मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाहि तआला अलैह पाण फरमायूं जिस्मानी नेमतूं बदनी नेमतुनि जे लाइ अल्लाह जो ऐलान आहे व कुम मिनश शाकिरीन। बेशक इन्हनि सभिनी नेमतुनि जे लाइ मां रब्बुल आलमीन जो शुक्रियो अदा कंदा कयो। सजदे में नमाज में अंदर झुकंदा कयो मां रब्बुल आलमीन जे आॾो। पर हीअ जेका नेमत अलल मुमिनीन ख़ास तौर ते मोमिनन जे लाइ अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। बेशक मां रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मोमिनन में मबऊस फरमायो। मोमिनन में मां अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह के मोकिलियो आहे। ऐं दुनिया वारो तवजो फरमायो केर बि पंहिंजो हबीब, केर बि पंहिंजो महबूब, केर बि पंहिंजो यार ॿियनि जे हवाले न कंदो आहे। या दुनिया जी ॻाल्हि आहे मजाज़ी इश्क में अव्हांखे पाण खे ख़बर आहे ताराणी जा दोस्त आहियो। यकीनन अव्हांखे ख़बर आहे केर न चाहींदो आहे मुंहिंजो महबूब ॿिए सां ॻाल्हाए, केर न चाहींदो आहे मुंहिंजो महबूब ॿिए सां वेहे, केर बि न चाहींदो आहे मुंहिंजो महबूब ॿिए वटि वेठो हुजे। अल्लाह जो हबीब महबूब खुदा मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह की ज़ात बाबरकात बनायो कायनात के लाए। कुल तो कंज़ल मखफियल फअहबब्तु अन उरफ फखलक़तुल खल्क। बेशक मां रब जी ज़ात बाबरकात लिकल ऐं छुपल खजानो हुयोस। पोइ रब जी ज़ात बाबरकात मां चाहियो हिकिड़ी अहिड़ी शइ बनाया जेका दुनिया ते वञी मां रब्बुल आलमीन जी सुञाणप कराए। पोइ मां रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह खे बनायो। यानी मां अल्लाह जो महबूब मां रब जो हबीब ऐं दुनिया वारो इहो मां अल्लाह जो एहसान आहे जो मां रब जी ज़ात बाबरकात पंहिंजो महबूब अव्हां खे अता फरमायो। छो न चऊं मीलाद करण वारा मीलाद मुबारक थे तुझे अंगण ते अज आयो सरदार मोहम्मद थे। जोर सा सुभान अल्लाह हथ वथे करे भाई हथ वथे। मीलाद
याद करण वारा मिलाद मुबारक थे तुझे अंगरत अज आयो सरदार मोहम्मद थे तो दावत कई आहे महबूब मोहम्मद जी अल्लाह जे प्यारे खास बानल जी तुझी आमद ते आदमी पखड़े भी मुबारक थे हथ मथे खणी चो सुभान अल्लाह मिलाद करण वारा मिलाद मुबारक थे के वक्त हबीब आयो मिला जे घर में दुनिया जे मरकज़ अब्दुल्लाह जे हरम में वो बुत बाण ही पेट गिरा हेबत साहबी जे मिलाद करण वारा मिलाद मुबारक थे अल्लाह के हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम आयो अवाइन साथीन ने मिलाद मलायो रब पाक जो कसम महबूब सांजो इडो तामना दुलाल सकिया इडो मेहरबान नबी आ कुर्बान वजा वा मुजा हबीब जैसा दुनिया वाला तो प्यार फरमाइंदा है जमीन वाला भी प्यार फरमाइंदा है आसमान वाला भी प्यार फरमाइंदा है अर्शो फर्श वाला मलको जिल्लो बशर महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जादी वाला मुस्तफा जाफर वाला परवावा अम्मा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा माता कुर्बान वजा जन्मल महबूब मोहम्मद रसूलुल्लाह के खड़ा आइया बाबा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खड़ी रवानी थिया जन्मल मक्के पाक में मुजा हबीब पाक अम्मा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा दे घर मुबारक में रहल पिया हबीब पाक अलैहि सलात व सलाम जा बचड़ा अम्मा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा जा बचड़ा जन्मल बकरी चारण जे लाए मदीने भी मक्के पाक जे जबल में वया अल्लाह जे हबीब करीम अलैहि सलाम जा गुलाम आयो हजरत किबला मुफ्ती मुखान मोहम्मद रहमानी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाया था जंगल में अंदर बकरी चारण पिया था जन्मल अम्मा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा जा बचड़ा भजंदा आया वो साडी प्यारी अम्मा ऐ प्यारी हलीमा सादिया अज बकरी चारण जे लाए जबल में अंदर वयासी ओ साडी प्यारी अम्मा एकड़ा बखर आयल होया ओला वारे तरफ का या ओभर वारे तरफ का जानवर बखड़ पहुंचा असा इन जे लाए भजी आयासी ऐ असाजी प्यारी अम्मा काथे इन लथी पवे जंगल वारा जानवर मुझे महबूबा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नुकसान न पहुंचाए बाबा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा बेटी पोती मुबारक मथे दे रखी करे रहो मुबारक रखी रवानी थिया जर्मल पहाड़ में अंदर पहुंचिया सुभान अल्लाह मुझा महबूब करीम अलैहिस्सलाम वसलाम जबलन जे मथा बैठा रसूलुल्लाह जो तीरो चोटिए जे चंद्र वांगुर चमकी रहो हबीब करीम अलैहिस्सलाम वसलाम के अम्मा हलीमा सादिया सी करे मोहम्मद करीम अज मुझा बचड़ा भजंदा आया उन्हें चयो का बकड़ पता है काच कायलो बकड़ बाबा मुझा हबीब महबूब करीम ने फरमायो हां अम्मा हलीमा बकड़ द बराबर पता पर जे के ओ भरवारे तरफ का आया से बकरू जाता चारण जे के ओला वारे तरफ का पाया वो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह की खिदमत में मसरूफ है वाह हजरत किबला अल्लामा मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमायो हबीब करीम अलैहिस्सलाम 70-80 सालन जा होया बकरी चारण जे लाए मुझा हबीब पाक अलैहिस्सलाम अम्मा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा जे बचड़न मुबारकन सा गड बींदा होया पर जन्मल 40 साल पूरा थी वया हबीब करीम अलैहिस्सलाम ऐलान फरमायो ला इलाहा इल्लल्लाह इन्नी
रसूलुल्लाह। दुनिया वालों अल्लाह का सिवा कोई भी महबूद ना है मगर मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जो सच्चो नबी आया 40 साल गुजरी वया जेके हाणे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बकरी चारण जे लाइ पहाड़नि में अंदर वेंदा हुया बाबा मुंहिंजा हबीब उहे जंगलनि जा बकड़ उहे जंगल जा जानवर मुंहिंजे महबूब करीम जा मस्ताना दीवाना थी विया हुया। हाणे जॾहिं 40 साल गुजरी वया हाणे महबूब करीम अलैहिस्सलाम सहाबा जे विच ते वेठल हुया। हाणे पहाड़नि ऐं पत्थरनि में मुंहिंजा हबीब कोन पिया वञनि। हिकिड़े दफ़ा अम्मा हलीमा सादिया सलामुल्लाह तआला अलैहा जा बचड़ा जॾहिं जंगल में अंदर जो काहे वया हिकिड़ी बकरी आ जेका मुंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जी बकरी आ जॾहिं जंगल में जो काहे वया अल्लाह अकबर अल्लाह अकबर। अम्मा हलीमा सादिया जा बचड़ा फरमायल था जंगल में जॾहिं जो पहुंचासी बकरियूं काहे वयासी जंगल में जो पहुंचासी हिकिड़ा बकड़ आया उन्हनि बकड़नि ॿी कंहिं बि बकरीअ में हथ न बल्कि महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जी नाले वारी बकरी आ उन बकरीअ खे बकड़नि खणी जंगल में जो खणी वया। अल्लाह अकबर। कुछ देर खां बाद में हलीमा सादिया जा बचड़ा भजंदा आया ऐ प्यारी अम्मा हलीमा सादिया अॼु जंगल में अंदर असां बकरियूं चारण जे लाइ वयासीं उते बकड़ अची महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बकरी बकड़नि खणी आ बाबा हलीमा सादिया रवानी थी आ महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जी दरबार मदीने पाक में मुंहिंजा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वेठल हुया। अम्मा हलीमा सादिया महबूब करीम जी दरबार में पहुंची आ अर्जी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज बकरी चारण मुंहिंजा बचड़ा वया जंगल जे जानवरनि तो मोहम्मद रसूलुल्लाह जी बकरी खईया काथे ईअं नथी पवे जो ऐ अल्लाह जा हबीब तव्हांजी बकरीअ खे जंगल जा जानवर नुक़सान न पहुचाइनि। बाबा मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्कुराए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए रवाना थी वया। जंगल में अंदर मुंहिंजा हबीब आया महबूब करीम ऐलान फरमायो ऐ जंगल जा जानवरो बाहर निकरी अचो अवां जो मोहम्मद रसूलुल्लाह महबूब करीम जो ऐलान फरमायो तमाम जंगल जा जानवर बाहर निकरी आया बकरी मुबारक खड़ी आया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सामो अल्लाह जो हुजूर फरमाए छो ये कयो अर्ज़ा कन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा नंढे इलाके ईंदा हुया मुंहिंजा हबीब जंगल में अमा ईंदा हुया महबूब सां तव्हां आहियो त जानवर या रसूल अल्लाह अव्हांजा आशिक़ आहियो अमीन तो विंदा हुयो मुंहिंजा महबूब अव्हांजी ज़ियारत फरमाईंदा हुयासीं या रसूल अल्लाह 40 साल गुजरी वया कोन पिया अचो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब भी वॾा थी विया आहियो न या रसूल अल्लाह। हाणे अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक वटि वेंदा आहियो मुंहिंजा महबूब जंगल में कोन था अचो या रसूल अल्लाह असीं सिकूं पिया तव्हांजे दीदार जे लाइ या रसूल अल्लाह असां बहानो बनायो पाण में मशवरो कयो जंगल जे जानवरनि त महबूब करीम कीअं अचल मुस्तफा जी ज़ियारत कजे या रसूल अल्लाह असां इन जे लाइ बहानो बनायो ओ मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां पाण में सलाम मशवरो कयोसीं त महबूबनि जी बकरी मुबारक खणंदासीं मुंहिंजा महबूब करीम बकरी छॾाइण लाइ ईंदा त मुस्तफा जी ज़ियारत कंदासीं। वाह वाह मुंहिंजा हबीब पाक हथा कुर्बान वञा जंहिंजे मथां जंगल जा जानवर भी मस्ताना हुजनि दीवाना हुजनि अल्हम्दुलिल्लाह पाण त मुस्लमान आहियूं बल्कि मुस्लमाननि जा बि सरदार आहियूं कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास अल्लाह फरमायो सभई उम्मतूं भलारियूं आहिनि हर उम्मत भलारी आहे पर मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवांजी उम्मत ता कुर्बान वञा खैर वारी उम्मत भलारी उम्मत नबी भी असांजो आहे असीं मुस्तफा जा आहियूं आलम अल्लाह में शफादार मोहम्मद आलम शहादत में शफादार रसूलुल्लाह क़यामत वाले दिहाड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छोड़े रे हबीब जो गुनगुनाए दिल छोड़े रे हबीब जो मीलाद न मनाए दिल मथे कर तो सुभान अल्लाह
वो मिलाद कंदा कुरकुराइंदो सुभान अल्लाह बनाइंदो ना जंगल जा जानवर के साथ प्यार न कन बुजुर्ग सूफी छो न प्यार कन सुन्नी छो न प्यार कन अल्हम्दुलिल्लाह असां जो अकीदो ईमान सो शुरू खां वठी आखिर ताईं पर आखिरी आलम बरज़ख में अंदर भी महबूब कम ईंदा ईंदा न यकीनन असां जो अकीदो ईमान ज़ोने जामिया तिरमिज़ी शरीफ के हदीस पाक सही मुस्लिम में बिया हब्बान में बिया पाण फरमायो आका दो जहान अलैहिस्सलातु वस्सलाम हर कंहिंजे कब्र में ईंदा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हर इश्क बारे जी कब्र में ईंदा आला हजरत के पाण फरमायो महबूब खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर पंहिंजे गुलाम जे कब्र में ईंदा पाण फरमायो ईंदा पर के बुजुर्ग जो अचण रसूलुल्लाह जो कम वापस छॾियूं या न छॾियूं असां आशिकन जो कम सुभान अल्लाह अंगल तक कमाना आशिक अंगल तक ना सुभान अल्लाह पे पवंदी साल वल्ला चवंदी साल रही वञ रात बभोर में अल्लाह तेरे पवंदी साल वल्ला चवंदी साल रही वञ रात बभोर में अल्लाह उठना आरिया जाम जा ओ पुल्ला जाम जा सोनल जाम जा मिठल जाम जा भागवत दी साल की अल्लाह चवंदी साल होया वारा लखा सुभान अल्लाह जो बिल्कुल टेपारी का पोइ ठायो छा रही वञ रात बभोर में अल्लाह उतरंदे सा जबल चोट देना सुनल चोट ते पुनल चोट ते सुनल चोट ते सदड़ा कंदी सांसी अल्लाह चवंदी साल ओ सदड़ा कंदी साल वल्ला चवंदी साल रही वञ रात बभोर में अल्लाह ओ रही वञ रात बभोर में अल्लाह अदियो शाह लतीफ चैम्या फिट जो घोट लतीफ चे लालो लालो लतीफ चे लोचे लहंदी शान की अल्लाह चवंदी सुभान अल्लाह लोचे समझ में न अचे भला गोले लहंदी शान की अल्लाह चवंदी शान रही वञ रात बभोर में अल्लाह अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम आयो बाबा असां जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतल लिल आलमीन महबूब करीम इन जे लाइ असीं सुठी मिलाद कंदा आहियूं जो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्हां सां वटि तशरीफ़ फरमा वठी आया मुंहिंजा आका दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्हां असां खे फ़ाइदेमंद पहुता हर अल्लाह जो नबी शान वारो हर अल्लाह जो नबी मान वारो पर बाबा मुंहिंजो हबीब तव्हां जी शान ऐं मान तां कुर्बान वञा हर अल्लाह जो नबी शान वारो पर रसूलुल्लाह जो शान सभिनि खां निरालो तमाम नबियन जो सरदार उम्मत तमाम उम्मत जी सरदार कुरान मजीद तमाम किताबन जो सरदार तॾहिं त हज़रत क़िबला अल्लामा मुफ्ती आमर यार खान नईमी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण फरमायूं मीलाद मोहब्बत वारा कंदा जिनके फायदो पहुतो आहे रसूलुल्लाह जी आमद जी खुशी मल्हाईंदा जनन नासूरन के फायदो ही न मिलियो आहे जन जे लाइ नुक़सान पर पाण अजीब नुक्तो बयान फरमायाऊं पाण फरमायाऊं रब्बे काबा जो कसम ना शैतान के जेके चुंगा लॻंदा हुया हज़रत आदम अला नबी
नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे जन्मल सजदे न करण खां बाद में लानती बनजी वयो मरदूद खन्नास बनजी वयो उन खां बाद में महबूब मोहम्मद रसूलुल्लाह जी आमद खां बाद में जन्मल 70 या 90 चुका लगंदा होया ओए महबूब जी आमद जे सदके माफ थी पया पाण फरमाया जेको रसूलुल्लाह जो मिलाद न करे या मिलाद जो इनकारी थी पवे शैतान त मिट्टी विधो न था समझो पाण फरमायो जेको वर इनकारी करे असा वर मुस्तहब आला फर्ज वाजिब कोने दिल में खुशी करो फर्ज लाहिर तौर ते जेको जुलूस इजलास हुआ है ये तमाम सूरत असा वर मुस्तहब है अल्हम्दुलिल्लाह तमाम उलमा अहले सुन्नत जो अकीदो पर पाण फरमाया अगर जेके इहा भी दिल में जिन न बले से महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आया जो तमाम मक्के जा मुशरिकीन मुसलमान भी एड़ा होया जेके न्याणन के जिंदा दफन कंदा हा जेरे कुफराइंदा होया पाण फरमायो खुदा जो कसम रहमतल लिल आलमीन महबूब करीम अलैहिस्सलाम आया न्याणन के भी अल्लाह पाक नवाज़ो अल्लाह जी ज़ात व बरकत ने रूह ज़मीन के नवाज़ाई जो जुइलत इलल अर्द मस्जिदन व तहूरा व उरसिलतु इलल खल्क़ काफ़ा व खुतिम बि जन्नतियून महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम आयो पाण फरमायो ज़मीन के का असली रूहानियत नूरानियत मिलिया मुस्तफा जो सदको मसाजिद मदारिस के मिंबर रसूल के देखो असल चेहरो मिलवा मुस्तफा जो सदको अजीब गाल पाण फरमायो रब्बे काबा जो कसम हर अल्लाह जो नबी आयो हर अल्लाह जे नबी फरमायो रब हिकड़ो पर हर उम्मत ये पूछो जो चौथा रब हिकड़ो अवा डिठो या न पाण फरमायो हर अल्लाह जे नबी फरमायो रब त हिकड़ो असा कौन डिठो महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम आयो पाण फरमायो रब जी जेका रबूबियत सा ज़ाहिर कया रसूलुल्लाह कया पाण फरमायो खुदा पाक हिकड़ो के बुधायो पाण फरमायो मोहम्मद ला आमना जे लाल बुधायो तो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद अजीब गाना बा अल्लाह करीम के दरबार में दुआ गोया अल्लाह ताला मुनासिब जो तमना वाजिब न मुझा से तब वमा अलैहि इल्ला अल बलाग